من رحمته ويهيئ لكم من أمركم مرفقا. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. असहाब कहफ के वाक़े के बारे में अल्लाह तबारक व तआला के कलाम मुक़द्दस के अंदर सूरह कहफ की आयत नंबर 14 का तिलावत आहे। इन सूरह कहफ जो नालो ही इन असहाब कहफ के वाक़े जे करे सूरह कहफ नालो पियो ऐं अल्लाह तबारक व तआला उन्हनि नौजवाननि खे हिम्मत अता फरमाई जॾहिं उन्हनि पंहिंजूं ख़्वाहिशूं छॾे करे अल्लाह तबारक व तआला जे मथां ईमान आंदो ऐं रब जे मथां ईमान आणण जे करे उन्हनि खे इहो फ़ाइदो थियो जो अल्लाह पाक उन्हनि जे दिलनि जे अंदरि पंहिंजी रहमत जी मुहबत एॾी मज़बूत करे छॾी जो उतां जो बादशाह जेको अल्लाह जो नाफ़रमान हुयो उन्हनि खे घुराए करे पाण वटि अची उन्हनि खां पुछे बाबा तव्हां ॿुधायो तव्हांजो अक़ीदो कहिड़ो आहे, तव्हां मूंखे जेको आहे पंहिंजो मुश्किल कुशा सम्झो था या नथा सम्झो, हाजत रवा सम्झो था या नथा सम्झो। उन्हनि नौजवाननि उते अल्लाह तबारक व तआला जी तौहीद बयानु कई। अल्लाह पाक खे उन्हनि जी तौहीद वणी हुई। उन्हनि चयो त बादशाह सलामत तूं पंहिंजी जाइ ते बादशाह खणी हूंदे, इहे जेके मामलात आहिनि इहे खणी तुंहिंजे हथ में हूंदा मुल्क जा मामलात, पर काइनात जो निज़ाम असांजे अवां जो ख़ालिक ज़मीन आसमान जो मालिक जेको आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रब जी ज़ात आहे, अलाह खां सवाइ कोई बि न आहे। त जॾहिं उन्हनि इहा बादशाह जे साम्हूं ॻाल्हि कई त बादशाह जेको आहे कुझु ॾींहंनि ताईं के चवनि था हिकु ॾींहुं के चवनि था 3 ॾींहं उन्हनि खे मोहलत ॾिनी त बाबा सोचो पंहिंजे मज़हब ते, जेकॾहिं तव्हां इन खां बाज़ अची विया त ठीकु आहे, बाज़ न आया त तव्हांजे लाइ पोइ वरी सख़्ती कई वेंदी। त पोइ उहे शख़्स जेके निकिता उन्हनि चयो त हाणे असां जेकॾहिं हिते था रहूं त बादशाह असांजे मथां ज़ुल्म कंदो, लिहाज़ा बादशाह जी इन बादशाही जे अंदरि असां इन हालत में नथा रही सघूं, ज़ुल्म बर्दाश्त करण बि मसइलो। ऐं जेकॾहिं बादशाह जी ॻाल्हि मञूं था त हमेशह असांजी ज़िंदगी जेका आहे बर्बाद थी वञे। हाणे ॾिसो इन्हनि नौजवाननि जी सोच, इन्हनि नौजवाननि इहा सोच रखी त दुनिया जी ज़िंदगी पसंदि था कयूं त आख़िरत वारी ज़िंदगी बर्बाद थी वेंदी। लिहाज़ा हालांकि चवनि था त इहे हुया बि बादशाहनि जा माण्हू, उन्हनि जे इलाइक़े जा बंगले ते रहंदड़ उन्हनि जा मिट माइट हुया या को उन्हनि जो तालुक़ उन्हनि सां हुयो। उन्हनि इहो फ़ैसिलो कयो त दुनिया जी बादशाहत, दुनिया जा इहे महल महलात ऐं दुनिया जूं सभु शयूं असां क़ुर्बान करण जे लाइ तयारु आहियूं, पर पंहिंजे रब खे नाराज़ करे आख़िरत पंहिंजी तबाह करण जे लाइ तयारु न आहियूं। उन्हनि इहो अक़ीदो ठाहे छॾियो, उन्हनि इहो वचन करे छॾियो त असां पंहिंजो ईमान हर हालत में बचाईंदासीं, चाहे असांखे पंहिंजी बादशाहत या पंहिंजो मुल्क या पंहिंजो इलाइक़ो छॾणो पए त छॾण जे लाइ तयारु आहियूं, पर अलाह जी वादानियत खे कॾहिं बि छॾण जे लाइ तयारु न आहियूं। इहो उन्हनि हिकिड़ो पंहिंजो दिलि जे अंदरि पको कयो। हाणे हुया जवान, हुया नौजवान, पर जॾहिं उन्हनि अलाह जे रस्ते जी तलब कई त रब उन्हनि खे अहिड़ो त हिदायत जो ऐं चिटो रस्तो ॾेखारे छॾियो जो उन हिदायत ऐं चिटे रस्ते जे करे अल्लाह पाक उन्हनि खे अहिड़ी त इस्तिक़ामत अता फरमाई जो उन्हनि जी इस्तिक़ामत खे अल्लाह तबारक व तआला क़ुर जे अंदरि हमेशह जे लाइ ज़िक्र करणु फरमाई। इहा अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे हिकिड़ी ख़सरत अता फरमाई। सो क़ुर उन्हनि जे बारे में फरमाई त वरबतना अला क़ुलूबिहिम, असां उन्हनि जी दिलनि खे मज़बूत कयोसीं। इज़ क़ामू, जॾहिं बादशाह जे साम्हूं बीठा, फ़क़ालू रब्बुना रब्बुस समावात, उन्हनि नौजवाननि चयो असांजो रब उहो आहे जेको आसमाननि ऐं ज़मीननि जो रब आहे। हाणे दुनिया जे अंदरि जेके बि बातिल माबूद आहिनि उहे त न चवंदा न त ज़मीन आसमान असां ठाहियोसीं, एतिरी दावत कोन कंदा, वधि में वधि चवंदा त बाबा तव्हांजा मालिक असां आहियूं। ऐं दुनिया जे अंदरि जेको वहिंवार हले थो इन्हनि जा मालिक असां आहियूं। हरू भरू अहिड़ा चरिया उहे बि कोन हूंदा, ज़मीन आसमान जा मालिक असां आहियूं। ज़मीन आसमान जे मालिक हुजण जी जेको दावा कंदो उनखे चइबो न ज़मीन आसमान जे अंदरि जेका राति ऐं ॾींहं जी तब्दीली थिए थी, सिज ऐं चंड जी तब्दीली थिए थी, सितारनि जी तब्दीली थिए थी, इहे सॼो जेको निज़ाम हले थो भला इन जे अंदरि फ़र्क़ु आणे त ॾेखार, पूरी काइनात ऊंधी थी पवंदी। अलाह खां सवाइ कंहिंखे ताक़त न आहे जो ज़मीन आसमान जे निज़ाम जे अंदरि का तब्दीली आणे सघे। इहा रब जी वहदानियत आहे। उन्हनि जेका अलाह जी वादानियत बयानु कई। हाणे अलाह जी वादानियत एतिरी अहम आहे, जेकॾहिं अवां तौहीद ते आहियो, जेकॾहिं तव्हां ईमान ते आहियो, तव्हां यकीन ते आहियो, क़ुर जे अक़ीदे ते आहियो, यकीन ॼाणो तव्हां ज़िंदा आहियो तॾहिं बि कामयाबु आहियो। जेकॾहिं तव्हांजे मथां ईमान जी हालत में मौत अची वियो तॾहिं त अञा डबल कामयाबु आहियो। अलाह पाक जी महिरबानी थी न। इहा दुनिया जे अंदरि इंसान जेको आहे वेंदो रहंदो, कोई इंसान हिते बाक़ी न रहंदो, हर इंसान पंहिंजे वक़्त मुक़रर ते वेंदो।
मौती जे जुदाई जी दुख त थी सघे थो, पर कामयाब शख़्स उहो आहे जंहिं तौहीद जी हालत में रवानो थी वियो। इहे बि तौहीद जी हालत में रवाना थिया। अल्लाह उन्हनि जी कामयाबी क़ुरान में बयानु कई आहे कोन कई? अल्लाह फरमायो त रब्बुना रब्बु समावात, उन्हनि चयो त असांजो रब उहो आहे जंहिं ज़मीन ऐं आसमाननि खे पैदा कयो, उन्हनि जो रब आहे। लन नदउ मिन दूनिही इलाहन, चयूं त असां अल्लाह खे छॾे करे कंहिंखे बि माबूद नथा मञूं। लक़द क़ुलना इज़न शतता, जेकॾहिं असां अहिड़ी का ॻाल्हि कईसीं त असांजी इहा ज़्यादती थी पवंदी। काइनात जे सभिनि मुशरिकनि खे, सभिनि काफ़िरनि खे क़ुरान ॿुधायो त यादि रखो अल्लाह खां सवाइ कोई मुश्किल कुशा कोन्हे, अल्लाह खां सवाइ कोई हाजत रवा कोन्हे। न तव्हांजो पीर मुश्किल कुशा आहे, न तव्हांजो वॾो मुश्किल कुशा आहे, न को पीर, न को बुज़ुर्ग, न को का बि शख़्सियत हुजे, या झंडो हुजे या कंडो हुजे, या खणी कब्र जो दड़ो हुजे। काइनात जे अंदरि काई बि शइ अहिड़ी न आहे जेका मुश्किल कुशा ऐं हाजत रवा हुजे। मुश्किल कुशा ज़ात बि मुंहिंजे अल्लाह जी आहे, हाजत रवा ज़ात बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजे अल्लाह जी आहे। इहो हिकिड़ो वहदानियत जो नूर आहे। इन वहदानियत जे नूर खे जंहिं इंसान पंहिंजे सीने जे अंदरि मज़बूत करे छॾियो, हाणे इनखे मौत खां बाद वारी ज़िंदगी जो भउ करण जी ज़रूरत ई न आहे। मौत खां बाद में अल्लाह पाक उन जे लाइ जन्नत खे उन जे मथां लाज़िम करणु फरमायो। पाण संजन फरमायो मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह इब्तगू वजह अल्लाह, फरमायो त जंहिं ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियो अल्लाह जी रज़ा हासिल करण जे लाइ, मतिलबु ईमान आहे, अल्लाह जे मतलूब इन हुक्म जे मुताबिक़, फरमाई त उन जे मथां अल्लाह जहन्नम जी बाहि खे हराम करणु फरमायो। इहा अल्लाह पाक जी महिरबानी आहे। सो क़ुरान फरमायो, फरमाई त लन नदउ मिन दूनिही, असां हरगिज़ न सॾींदासीं अल्लाह खां सवाइ ॿिए खे महबूद। इहे जेके झंडनि खे, काठियुनि खे, घोड़नि खे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे जानवरनि खे, या कंहिंखे अल्लाह खां सवाइ जेके मुश्किल कुशा सम्झनि था, इहे सभु जो सभु बातिल ते आहिनि, हक़ ते आहिनि। जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुश्किल कुशा सम्झनि था अल्लाह जी ज़ात खे। फरमाई त हा उलाए क़ौमुन इत्तख़ज़ू, ऐं उन्हनि ज़िक्र कयो त ही जेका असांजी क़ौम आहे, इत्तख़ज़ू मिन दूनिही आलिया, इन्हनि अल्लाह खां सवाइ महबूद बनाया। महबूद बना अल्लाह का साहब ॿियनि खे वधंदा सरींदा। लौला यअतून अलैहिम बिसुल्तानिन बय्यिन, फरमाई त लौला यअतून, इहे छो नथा भला चिटो दलील आणे सघनि? इन्हनि वटि को चिटो दलील आहे? क़ुरान फरमायो, ॾिसो क़ुरान कहिड़े सुहिणे अंदाज़ में सेखारियो। फरमाई त लौला यअतून अलैहिम बिसुल्तानिन बय्यिन, त इन्हनि वटि को चिटो दलील आहे ई कोन, न क़ुरान जो दलील, न हदीस जो दलील, न अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे फरमान जो दलील, सवाइ अटकलुनि जे, सवाइ जेको माण्हुनि खे मुंझाइण जे, ॿियो को उन्हनि वटि कंहिं बि क़िस्म जो दलील न मिलंदो। जेकॾहिं तव्हां उन्हनि खे चवंदा त तव्हां अल्लाह खां सवाइ गैर जी इबादत जे बारे में क़ुरान जो ईअं चिटियूं आयतूं ॾेखारियो, जहिड़ी तरह ही मुबाहिद तव्हांखे ॾेखारीनि था, त तव्हांखे तानो हणी करे वापसि करे छॾींदा। चवंदा हे त फिलाणो आहे, हे त मुनकिर आहे, हे त पीरनि जो मुनकिर आहे, हे त फिलाणनि खे मञी कोन थो। बाबा कंहिंखे नथो मञे, जेके हक़ वारा आहिनि, जेके जन्नती आहिनि, उन्हनि खे जेको न मञे उहो वॾे में वॾो गुनाहगार आहे। सभिनीनि जे मथां ईमान, सभिनीनि खे मञणो आहे, पर वहदानियत जे अंदरि, इबादत जे अंदरि, औलाद ॾियण वारी ज़ात, मुश्किल कुशा ज़ात, जेकॾहिं काइनात जे अंदरि असां अव्हांखे पैदा करण वारी ज़ात, रिज़्क़ ॾियण वारी ज़ात, ॾींहं ऐं राति खे बदिलाइण वारी ज़ात, रिज़्क़ जे अंदरि कुशादगी करण वारी ज़ात, इहे काइनात जे अंदरि सभु उहे शयूं जेके इंसान जे वस खां ॿाहिरि हुजनि, उन्हनि सभिनीनि शयुनि जो ख़ालिक़, उन्हनि खे हलाईंदड़ ज़ात सिर्फ़ु अल्लाह जी आहे। इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे। क़ुरान फरमायो लौला यअतून अलैहिम बिसुल्तानिन बय्यिन, अल्लाह खां सवाइ गैर खे जो सॾीनि था, इन्हनि खे को चिटो दलील हुजे त ॿुधायो। उन्हनि खे चिटो दलील कोई बि कोन्हे। फमन अज़लमु मिम्मन इफ्तरा अलल्लाहि कदिबा, फरमाई त पोइ केरु वॾो ज़ालिम आहे जंहिं अल्लाह जे मथां कूड़ खे घड़ियो। इन खां वॾो काइनात जे अंदरि कोई ज़ालिम कोन्हे। इहे काइनात जे अंदरि ज़ुल्म थो हले। जेके अल्लाह खां ॿिए जे तरफ़ सॾीनि था न, जेके ॿिए जे तरफ़ मुतवजी कनि था, इहे वॾा ज़ालिम अथव, इहे वॾा नाफ़रमान अथव, वॾा जेके अल्लाह जा दुश्मन आहिनि, इहे जेके अल्लाह खां सवाइ गैर जे तरफ़ इंसान खे सॾीनि था, माण्हुनि खे गुमराह करण जी कोशिशि में लॻा पिया आहिनि। फरमाईंदा व इज़ अअतज़लतुमूहुम वमा यअबुदून इल्लल्लाह, ऐं जॾहिं इहे जेके इन जे मथां मज़बूत थी करे बीह रहिया, इन तौहीद जे मथां वमा यअबुदून इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ कंहिंजी बि इबादत न पिया कनि। फ़अवू इलल कहफ़, पोइ उन्हनि पाण में मशवरो कयो। फ़अवू इलल कहफ़, अल्लाह पाक उन्हनि खे मुतवजी कयो कहफ़ जी तरफ़। असल में उन्हनि जो वाक़ियो इहो हुयो, जो उतां मशवरो करे निकिता, बाबा हिते त रहंदा रही कोन था सघूं। पोइ वरी हलिया रस्ते में चवंदा हलो हितां निकिरूं था। हितां निकिता त रस्ते में जेको आहे जीअं मां अर्ज़ु कयुमि त उन्हनि खे हिकिड़ो बकरियूं चाढ़ींदड़ धनार मिलियो। बकरियूं चाढ़ींदड़ जेको धनार उन्हनि खे मिलियो, उन्हनि उनखे चयो त लॻे थो तव्हां परेशान आहियो, का ॻाल्हि आहे तव्हांजी? त इन खां अॻु में जेके बादशाह जा जेके लिबास वग़ैरह हुया, उहे उन्हनि बादशाह लाराए छॾिया, छो त उन्हनि खे मञी कोन पिया। अल्लाह जे करे उन्हनि पंहिंजी बादशाही क़ुर्बान करे छॾी। त हाणे रस्ते में हलंदे हलंदे उन धनार जेका उन्हनि खां पुछो, बाबा काॾे था वञो? की बाबा हीअ ॻाल्हि पहिरियां त ॿुधाइनि न पिया उनखे ॻाल्हि। जॾहिं उनखे ॻाल्हि ॿुधायूं त पोइ उन्हनि चवनि त मां बि तव्हां वांगुरु हिन इंतज़ार में हुयुमि, अचो त हलो त मुबाहिद गॾिजी करे हिकिड़ी जमात में हली करे अॻिते हलूं, इन अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर हिजरत कयूं था। अल्लाह असांजी इन क़ुर्बानी क़बूल फरमाईंदो। उन बकरार पंहिंजूं बकरियूं उते छॾे करे उन्हनि सां रवानो थी वियो। पंहिंजूं बकरियूं, पंहिंजो धन छॾे करे, ईमान बचाइणो आहे न, माल हिते रहिजी वेंदो, ईमान बचाइणो आहे। ईमान जे करे उहो बकरार उन्हनि सां गॾिजी करे अॻिते रवानो थी वियो। त उहो कुतो बि जेको उन्हनि सां गॾु हुयो बकरियुनि सां, उहो बि उन सां रवानो थियो। उन्हनि चयो भाई कुतो काॾे थो हले, हुनखे घणो पोइ हिते
कढण जी हटाइण जी कोशिशि कयूं पर त उन कुते खे अलाह पाक ज़बान ॾिनी चऊं त मां तव्हांजी तौहीद जे करे तव्हांजी अलाह सां सची मोहबत जे करे मूंखे बि यार तव्हांजी यारी खपे तंहिंजे करे मूंखे पाण सां गॾु खणी हलो मूंखे धिकियो न जिते तव्हांखे ज़रूरत पवंदी जिते तव्हां आराम कंदा उते जेका मां तव्हांजी चौकीदारी ॾींदुसि तंहिंजे करे मुंहिंजी ख़िदमत बि क़बूल पवे अलाह तबारक व तआला इन जे करे उन अहलुल्लाह जी सोबत हासिल करण जे करे अहलुल्लाह जी सोबत ऐं मोहबत हासिल करण जे करे अलाह तबारक व तआला इन कुते जो एॾो शान करणु फरमायो जो क़ुरान जे अंदरि